नाज़रीन, सिंध में जो वाट को कम जैसे ढकण को कम भी चयो वेंदो आहे ऐं उहो कम जो सो सिंध में सदियुनि खां हलंदड़ आहे ऐं हिते जो उन कम के हवाले से खटूं पींगा हिंदोरा जेके ठाहिया वञनि था ऐं हिंदोरा जेके आहिनि से सिंध जे हालनि जे शहर जा अॼु बि मशहूरु आहिनि ऐं उहे हिंदोरा जेके आहिनि से माण्हू पंहिंजे घरनि में ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके ऑफिसर टाइप जा माण्हू आहिनि उहे माण्हू पंहिंजे घरनि में रखनि था ऐं उन्हनि खे हिकु डिज़ाइन तहत ठाहियो वञे थो ऐं सिंध में अॼु बि उहो कमु जेको आहे सो जारी ऐं सारी आहे। अॼु असीं अव्हांखे उन वाट के कम बाबति ॿुधाईंदासीं ऐं ॾेखारींदासीं ऐं हिते जेको उस्ताद आहे जेको कमु करे थो कारीगर आहे असीं उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चवणु आहे इन कम जे बारे में ऐं उहो ही केतिरे टाइम खां कमु करे रहियो आहे ऐं उन कम जे लाइ हिननि जी केतिरी सपोर्ट कई वञे थी ऐं उहे हिन कम खे कहिड़ी नज़र सां ॾिसनि था असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त ही तव्हां ॾिसंदा हूंदा त ही हिकिड़ो खट जो पायो पियल आहे, ही झंडी ते चढ़ियल आहे ऐं ही जेके आहिनि से मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं ठाहे हिननि मज़ा खट तयारु कई वञे थी ऐं हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ आहे ऐं असीं तव्हांखे इहो बि ॾेखारियूं त हीअ जेको आहे सो झंडी जो कमु करे पियो ऐं हीअ झंडी जो कमु हलंदड़ आहे। हीअ कारीगर आहे हिन दुकान ते जेको ही कमु करे थो ऐं तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया ऐं असीं हिन खां पुछंदासीं त ही केतिरे अरसे खां ही कमु करे रहियो आहे ऐं ही जेके आहिनि से मुख़्तलिफ़ पींघा हिंदोरा खटूं ऐं ॿियो जेको काठ जो फर्नीचर थिए थो उहो ठाहिनि था कुर्सियूं आहिनि टेबलूं आहिनि ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं त ही हिकिड़ो नंढिड़ो हिननि हिंदोरे टाप ते पींघो बि ठाहे तयारु करे रखियो आहे। हीअ उन जूं जेको आहिनि से घोड़ियूं आहिनि ऐं इहे जेके ठहियल आहिनि ऐं हीअ हिंदोरो जो नंढो हिंदोरो जंहिंखे चइजे खणी हीअ उन जी डिज़ाइन ते ठहियल आहे। इहो बि असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं त ही कारीगर आहे जेको कमु करे रहियो आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो हू पंहिंजे औज़ारनि खे तेज़ करे रहियो आहे ऐं असीं उस्ताद सां ॻाल्हि ॿोल कंदासीं इन बारे में। उस्ताद ही तुंहिंजो नालो छा आहे? पंहिंजो नालो ॿुधाए। गुलाम नबी। गुलाम नबी। पाण केरु रही? सरमस्तानी। सरमस्तानी। अच्छा, ही केतिरे अरसे खां बि कमु करे रहिया आहियो? ही असां बचपन खां वठी कमु करे रहिया आहियूं। अच्छा, ही हूअं तव्हांजो छा ख़ानदानी पेशो आहे? ख़ानदानी पेशो, अब्बा ॾाॾा असांजा सभु हिन कम में नंढा वॾा असीं जेके आहियूं ॿार आहियूं माइट आहियूं सभु ई कमु कंदा आहियूं। अच्छा, वाटे जो कमु कंदा आहियूं, झंडी जो कमु कंदा आहियूं, हर कमु कंदा आहियूं। झंडी जो जेको कमु कंदा आहियो अवी इहो झंडी जो कमु जेको आहे सो सिंध में केतिरे अरसे खां हलंदड़ आहे? ही असल खां वठी हलंदड़ आहे, पोइ इलाही टाइम खां वठी असांखे अञा यादि कोन्हे अॻु में हलंदो। अच्छा, असीं नंढा आहियूं उन टाइम खां वठी हलंदो, वॾा इहे सभु कमु कंदा आहियूं। अवी छा छा ठाहींदा आहियो? असीं हर आइटम ठाहींदा आहियूं, उखरी मोइलो थियो वग़ैरह, पाटियो थियो, वेलण थियो, इहो हर चीज़ जेकी ख़ुदा जी कलकल आहे काठ मां उहो सभु ठाहींदा आहियूं। अच्छा, हिंदोरो आहे या माना हर चीज़ जो नाला जाम आहे, हर चीज़ माना काठ मां ठहंदड़ जेको फर्नीचर आहे उहो बि सभु ठाहींदा आहियो? छा ठाहिया आहिनि? गिलास? गिलास असां काठ जा ठाहिया आहिनि, माना हर चीज़ पार्ट आहे जेके मानी ऐं ठाहिण जी जेके बोड़ खाइण जी उहा बि असां झंडी ते ठाहिया आहिनि। अच्छा, हा, असां माना काठ मां उहे पुराणे दौर में इस्तेमालु थींदा हुआ? इस्तेमालु थींदा हुआ, काठ में गिलास में माण्हू पाणी पीअंदा हुआ, बीमारी थींदी हुई, अहिड़े बि काठ मां असीं गिलास ठाहे माना उनखे ॾींदा हुआसीं, उनखे ॾस मिलंदो की फलाणे जॻह ते इहे काठ मां ठाराए ऐं तव्हां उन में पाणी पी सघो त इनशा तव्हांजी बीमारी। अच्छा, हींअर जेको जदीद दौरु आहे ऐं हींअर जदीद दौर में मुख़्तलिफ़ डिज़ाइननि जा पींघा हिंदोरा पलंग जेके आहिनि से मार्केट में मौजूदु आहिनि ऐं अवी ही जेको सो हथ जो कमु कंदा आहियो, झंडी जो कमु कंदा आहियो, अवी छा था महसूसु कयो त उन्हनि जे अचण खां पुठियां पोइ हिन काठ जे जेको फर्नीचर आहे इन जी केतिरी अहमियत आहे, उनखे माण्हू केतिरो अञा पसंदि कनि था कोन था कनि? हिन दौर में जेके नंढी छात आहे सभु इन काठ खे पसंदि था कनि। खट खपे, पींघो खपे, हिंदोरो खपे, हंधि मंझणु खपे, ताक वग़ैरह वग़ैरह दरवाज़ो खपे, सभु काठ खे पसंदि था कनि। अच्छा, हूअं स्पेशल तौर ते शहर जा जेके माण्हू आहिनि, जेके सरमाईदार माण्हू आहिनि, उहे अव्हां खां आर्डर ते कयो हिंदोरो वग़ैरह ठाराइनि था? जी हा, ठाराईंदा आहिनि, वॾा वॾा माण्हू आहिनि उहे वॾा हिंदोरा ठाराईंदा आहिनि, 50,000 60,000 70,000 ताईं। अच्छा, हिंदोरो जेको हिकिड़ो सुठो ठाहिजे थो डिज़ाइन जेके झंडी वग़ैरह करे उहो तक़रीबन घणे सूदी में ठाहींदा आहियो? 60,000 ताईं
60,000 ताणी। अच्छा भलो इंदौर ठहंदो इंशाल्लाह दुनिया में तंग। खट जेके भी ठाहियो था उहा घणे जी आहे खट जेकी हीअ मसलन तव्हां ठाहियो पिया इहे जनवरीअ ते इहा खट घणे जी आहे? 2500 जी आहे, 3000 जी आहे, 4000 जी आहे, अहिड़े हिसाब सां 2000 जी आहे। अच्छा नंढी वॾी हिसाब सां जेकी जनवरीअ में ठाहियो खटनि ते चाढ़ियो था जेकी डिज़ाइन ठाहियो था उन जी धार पेमेंट वठंदा आहियो या जेको ग्राहक ठाराए थो उनखे खट मुकमल तौर ते ठाहे ॾींदा आहियो? असीं उनखे सभु खट सॼी तयारु करे ॾींदा आहियूं। सॼी तयारु करे ॾींदा आहियो? अच्छा 2500 वठंदासीं उनखे सॼी तयारु करे ॾींदा। हींअर छा था सम्झो त हींअर जेको तव्हांजो ही कमु आहे इन कम जो जेको गवर्नमेंट जे हिसाब सां को अवांजी हिन जी सपोर्ट वग़ैरह कई वञे थी या नथी कई वञे? गवर्नमेंट असांखे को बि सपोर्ट कोन कयो। अच्छा असीं पंहिंजी मज़दूरी करे माना इहे अठ बचनि जो गुज़ारो कंदा आहियूं। हिन मां बि घणो डेली तारीख़ कमाए सघो था? 500 600 700 800 जेतिरी कमु हूंदो आहे एतिरो कमु कंदा आहियूं। 800 500 600 700। ही कमु जेको आहे ही कमु रुॻो सिंध में कयो वञे थो या सिंध खां अलावा ॿाहिरिनि दुनिया जे मुल्कनि में बि कयो वञे थो? ॿाहिरिनि मुल्कनि में बि कयो वञे थो। दुनिया में पूरे दुनिया में कमु कयो वञे थो। इहो ईअं ई जीअं हे पाण ते जनवरी वग़ैरह चाढ़ियो था ईअं ई कमु कयो वञे थो। पर जंहिं तइदाद में सिंध में ही कमु थिए थो ऐं सम्झंदो इन तइदाद में ॿाहिरि कोन थो थिए। ॿाहिरि नथो थिए। ॿाहिरि फर्नीचर आहे कुर्सियूं मेज़ आहिनि वग़ैरह सुठा VIP कमु आहिनि ॿाहिरि जी। हिते असां वटि सिंध में ज़्यादा हले थो। नाज़रीन हिते मौजूदु जेको कारीगर हो ऐं उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी जंहिं हिन काठ जे फर्नीचर बाबति असांखे तफ़सील ॿुधाया त हीउ जेको कमु आहे सो ही अबनि ॾाॾनि खां कंदा अचनि पिया ऐं हिते जेको आहे सो हे खटूं पींघा ऐं हिंदोरा ठाराइनि था। ही उन्हनि जा जेके आहिनि से औज़ार आहिनि जेके काठ खे कटनि था ऐं ही जेको आहे जदीद दौर जी मशीनियूं आहिनि। अॻे हे हथ जी हिकिड़ी काराई हूंदी हुई जेकी हलाईंदा हुआ पर हिन वक़्तु जेको आहे सो लाइट जो काफ़ी सारो सामान मार्केट में अची चुको आहे उन करे हे तक़रीबन जेको आहे सो लाइट जो ई सामान इस्तेमालु कनि था। मसलन जी हीअ काराई जी जाइ ते इस्तेमालु थिए थी ऐं हिन खे काराई जे हिसाब सां हलाए ऐं हिन खे काठ खे कटियो थो वञे। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॾेखारींदासीं त हीउ जेको आहे सो रंधो आहे